सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ दरगाह हालानी शरीफ़ में मज़हबी अॻवान एडवोकेट मुफ्ती सैयद हमादुल्ला शाह जी मेज़बानी हेठि कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि समेत क़ौम परस्त तंज़ीमनि जे अॻवाननि, वकीलनि, उस्तादनि, डॉक्टरनि, उलमा इकराम समेत सभई माण्हुनि शिरकत कई। जस्कम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, उन्हल सारियो, फ़कीर सुधीर, वकील अब्दुल सत्तार लोहराणी, सैयद असद अली शाह, कामरेड शाहनवाज़ सोलंगी ऐं ॿियनि हिन कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे पंजाब हुकूमत ऐं सिंध हुकूमत खे चिता ॾींदे चयो त ईद खां पोइ 13 अप्रैल ते कराची में 72 कलाकनि जो रोज़ो रखी प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कंदासीं ऐं मुसलसल सिंध जे समूरनि शहरनि में कैनाल ख़िलाफ़ एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पिणु ख़िताब कयो ऐं चयो त मंसूब चला मिसाल ये कुदरत जो फैसलो जो कमादार आजो रखण थो चाहे पंजाब जो मतलब पंजन दरियाउनि जो मुल्क कहिड़ा पंज दरिया रावी सतलज ब्यास चनाब झील ये पंज दरिया पंजाब जी सुञाणप इहो कुदरत जो फैसलो त पंजाब जो पंजन दरियाउनि जो मुल्क कुदरत जो फैसलो ही सिंध इन जो के दौर में नालो मालूमात हो एक तारीखी ॻाल्हि पर जॾहिं हिन सिंधु दरिया ते सिंधो नदी नालो पियो तॾहिं हुन सिंधो नदी नाले जी निस्बत सां सिंध जो जेको नालो पियो उहो अॼु सिंधो नदी जी निस्बत सां नालो पियो ऐं इन सिंधो नदी जी निस्बत सां जेको हिंद ते नालो पियल आहे उहो सिंधो नदी जे ऐं जेको चीन ते नालो पियल आहे उहो बि इन सिंधो नदी जे करे आहे। के ॿोली में सीन कोन्हे, के ॿोली में हे कोन्हे, के ॿोली में चे कोन्हे, इहो सभु ॿोलियुनि जा फ़र्क़ आहिनि पर सभिनी जी सुञाणप सिंध जी, हिंद जी, चीन जी उहा सुञाणप सिंधो नदी आहे। शायद थींदो रतो देरो हुन थियो हिंग लाज अंदर ऐं नाद बुधो ने गाज अंदर अज रामा पीर ते रागा बगम का पीर पठोरा जागी पिया ए सिंजा बोरा जागी पिया चिन्ना छोरा जागी पिया हाथी हरणी मतो वेठल अदरक टोपी पटको पग वार कटाई कजला कारा नेड़ कटोरा जागी पिया सिंजा बोरा जागी पिया चिन्ना छोरा जागी पिया। इन मसले ते अगर असां सब जेके भी सिंध रिहायशी आहियूं चाहे उर्दू स्पीकिंग हुजनि, पंजाबी हुजनि, पठान हुजनि, बलोच हुजनि, सिंधी हुजनि, जेसिताईं गॾु न थींदासीं, हिकु आवाज़ न थींदासीं, तेसिताईं इहा ताक़त न ठहंदी, इहा मुट्ठी न ठहंदी। साईं साहिब साम्हूं चयो त हाणे इंशाअल्लाह वक़्तु अची वियो आहे, हाणे मुतफ़िक़ थियण जो, गॾु थियण जो वक़्तु अची वियो आहे त हाणे पाण में मिली पंज आङुरियूं पाण में मिली ऐं इन्हनि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कयूं इंशाअल्लाह। हितां जा जेके मुसलत सूबाई क़ौमी असेंबली जे अॻवान आहिनि मां चवां थो अचो उन्हनि खे बीहारियो 5 मिंट, सिर्फ़ु 5 मिंट सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर नारो खणनि, तकरीर बि कनि त मां उन्हनि खे सलाम कंदुमि त वाक़ई तव्हां सिंध सां मोहबत कंदड़ आहियो। पर छा आहे सिंध सां मोहबत जेका आहे सो आहे असुल मोहबत साईं तव्हांखे ॿुधाई पेट सां मोहबत आहे। इन जे करे इक़्तिदार में अचनि था त पाण खे नवाज़नि, पाण अॻिते अचनि अवाम साॻियो ई सूरनि में। सियासी मौज़ू आहे वरी ॿिए दफ़े हक़ीक़त इहा आहे त असां वटि जेके माण्हू मुसलत आहिनि कॾहिं उन्हनि ऐवाननि में सिंध जी ॻाल्हि कान कई आहे, न सूबाई असेंबलीअ में न क़ौमी असेंबलीअ में, न उन्हनि एहतिजाजनि खां इस्तीफ़ा ॾिनी आहे। इस्तीफ़ा ॾियनि त साईं असां विफ़ाक़ खां अलॻि आहियूं, असां सूबाई सिंध जी हुकूमत खां अलॻि आहियूं, असां तव्हां ते एतमाद नथा कयूं, असां सिंधी माण्हुनि सां गॾु वेठा आहियूं। अलाह करे अहिड़ी ॻाल्हियुनि खे गैरत अचे, अल्लाह करेगा गैरत अचे पर आहे मुश्किल उन वक़्तु न हिकड़ी अचे तो कोई ते ओ मौत अचो आहे तो गुजरो छाजो मां चाहो पंहिंजे वतन लाइ मरण अने का आला शहादत गॾु जमीन ते सके ई शइ सिंधु दरिया सां जियाबो आहे। इंडिया $60 बिलियन ख़र्च कया जो इंडिया जो हिंदुस्तान आहे उन ते अल्लाह केतिरा साल ख़र्च कंदो रहियो, ॾिठो त बर्बादी आहे, पैसा ख़र्च करणा कुझु ई कोन्हे, उन्हनि पंहिंजी आवाम ते ख़र्च कयो। ही छके नाल जेके ठाहिनि पिया उहो पैसो असांजे आवाम ते, असांजे मासूमनि ते, असांजे बचड़नि ते, असांजी तालीम ते, असांजी सिहत ते ख़र्चो थो लॻे। छो त उन भुख ई जानवर जी जुबिलत आहे, जॾहिं त इंसान सोशल एनिमल आहे,
फितरत जे तरफ़ां कुदरत जे तरफ़ां इदराक जो जेको मादो मुयसर आहे फितरत जे तरफ़ां हुन वटि जेका फ़हम जो दर्जो आहे उहो हुनखे सभिनी मख़लूक़नि खां सभिनी जानवरनि खां आला ऐं अफ़ज़ल रखे। ऐं सिंध जो पाणी जेको असांजे जीअण जो सहारो आहे उनखे केनालनि जे रूप में बंदि करण जो हिकिड़ो मंसूबो ठाहियो आहे। उन खां पोइ जॾहिं सिंध जो नौजवान शऊर बिना अॻुवाणनि जे सॼी सिंध समुंड वांगुरु निकिरी रोड बंदि कया त उन्हनि जा पैदा थियल हिकिड़ा पैदागीर पिठू पहिरियों त हू मञण लाइ तयारु न हुया त सिंध ते केनाल ठही रहिया आहिनि। जॾहिं हुननि खे सिंध जे माण्हुनि मुंहिंजे महबूब काइद जूनियर गुलकार खुलनि लफ़्ज़नि में सॼी सिंध सां गॾु बीही चयो त जेकॾहिं विभाग तव्हां पंहिंजे होद तो न हटियो त असांजे लाशनि ते इहे टे मटांदा। मां सिंध जे जवाननि ऐं वकील बिरादरी खे सलाह पेश कयां थो जिन हिन पहिरें इशूअ ते पाण मल्हायो आहे ऐं उन्हनि फिरोननि जे साम्हूं थी बीठा आहिनि। सॼी सिंध खे उन्हनि पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं क़ौमी कारकुन हुजे ऐं सियासी समाजी कारकुन हुजे उन्हनि ते एफआईआर कई वई असां सॼी सिंध में मुफ़्त केस विझंदासीं। हिन शेर पढ़ण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बंदि कमरे में ज़िंदगी गुज़ारींदो तव्हांजा ॾींहं पूरा थींदा तव्हां मरी वेंदो तव्हां बीमारीअ में मरी वेंदो तव्हां टीबीअ में मरी वेंदो तव्हां कैंसर में मरी वेंदो तव्हां रोड हादसे में मरी वेंदो त छो न सिंध धरतीअ जे लाइ माण्हू विड़ी मरे हिन पाणीअ लाइ विड़ी छो न मरे जो असां ईअं बेमौत मार थी वञूं त छो न कंहिं ॿारनि ॿारे मरी वञूं ऐं कंहिं धरतीअ जे लाइ कंहिं काब जे लाइ कंहिंजे जियापे जे लाइ माण्हू जंग जो टे। मां सलाम पेश थो कयां क़ौमी कारकुननि खे ऐं मां पंहिंजी वकिला बिरादरीअ खे जिन हिननि कारकुननि जी सदाईं मदद कई आहे ऐं हुननि खां हरजलू थिया आहिनि हुननि जा बाह ॿेली थिया आहिनि ऐं कराचीअ खां कश्मीर ताईं असांजी वकिला बिरादरी हिन इशूअ ते पाण मल्हायो आहे। इंतज़ाम जी ज़रूरत न आहे पर हिते हर जाती जमायत ऐं हर फ़िरक़े सां नज़र कंदड़ ऐं हर जाती समाजी कारकुन स्पेशली असांजा क़ौमी कारकुन जेके आहिनि तव्हां यकीन कयो त हिननि खे को बि ॾींहं जो ॿारो न हूंदो पर असांजे लाइ असांजी धरतीअ जे लाइ असांजे जियापे जे लाइ डाक मंझंदि जो रोडनि ते रस्ता बंदि करे ऐं रियासतुनि खां मुहारो अटकाइनि था उहो सिंध धरती जे लाइ वेंदा। इन जे करे धरतीअ जे लाइ जेके बि अॻु भरो हूंदो आहे जेको बि अॻुवाणी कंदो आहे असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे ऐं को बि अहिड़ी खुदी हरकत कंदो आहे का कार्रवाई थींदी आहे त असां बि हिननि सां गॾु हूंदा आहियूं असां बि हिननि जी कानूनी मदद कंदा आहियूं ऐं कानून सां मथे हली करे धरणनि में बि असां हिननि सां गॾु हूंदा आहियूं।